अर्ज़ियात यूनियन काउंसिल सरी तालको थाणो बुला खान ज़िलो जामशोरो में चेयरमैन जो उम्मीदवार आहियां। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त हिन वक़्तु जेका ओवरऑल पोज़ीशन आहे उतां जी अल्हम्दुलिल्लाह असांखे नज़र अचे पियो त अल्लाह साईं असां कामयाबु कंदो इंशाअल्लाह। बाक़ी पोएं टेन्यूअर में पीपल्स पार्टीअ जो या मलिक असद जो जेको उम्मीदवार हो या जेके बि दोस्त उन टीम में हुआ उन्हनि ज़ाहिर ज़रूर हिकिड़ी शइ नज़र अचे पई त कमु कोन करे सघिया। ठीकु आहे। ऐं जेके बि यूनियन वाइज़ फंड्स मिलनि था उन्हनि खे सही माना में हू इस्तेमालु कोन करे सघिया। हिकिड़ी ज़ाहिर नज़र अचे पई को कमु कोन थियो, का शइ कोन थी, त उन जो एडवांटेज लाज़मी असांखे मिलंदो। त असीं अल्हम्दुलिल्लाह पूरी उम्मीद आहियूं त इंशाअल्लाह अल्लाह साईं फतह ॾींदो। ढोरा में बिठल हूंदा सरीअ में, त सरी में सूरत हाल कीअं था सम्झो? सर उहो त जॾहिं असां फॉर्म जमा कराईंदासीं उन खां पोइ स्क्रूटनी थींदी, उन खां पोइ असीं जॾहिं माण्हुनि में प्रॉपर तरीक़े सां वर्क जे लाइ वेंदासीं। हिन वक़्तु त अल्हम्दुलिल्लाह जेके बि असांजे यूनियन काउंसिल सरीअ जे अंदरि बिरादरियूं रहनि थियूं, ख़ासि केलीअ, पालारी आहिनि या माछी आहिनि या दीवान बिरादरी आहे, जोखिया, खुरेड़ा, टोटल राब्ते में आहिनि। टोटली इन ॻाल्हि ते आहिनि त भई हिकिड़ी चेंज अचणु खपे, छो त हिकिड़ी जेका 40 साल खां रवाजी ऐं रस्मी हिकिड़ो सिलसिलो हलियो पियो उन जो तोड़ थियणु खपे।